नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी जे गज़ाली कॉलेज में कॉलेज जे प्रिंसिपल मोहम्मद हसन खोसो जी मेज़बानी हेठ ऑल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन पारां प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम में ऑल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन जे ज़िले सदर अब्दुल रज़ाक दायो, तालके जे सरपरस्त आला मोहम्मद हसन खोसो, तालके जे सदर आसिफ मलिक, सीनियर नायब सदर नाज़िक अली सूमरो, जनरल सेक्रेटरी राजा अली टिगड़, डिप्टी जनरल सेक्रेटरी ज़फर अली कोलाची, ज्वाइंट सेक्रेटरी रहमतुल्लाह कुंबर, मोहम्मद आरिफ, आदिल रहीम मलिक, इलाही बख्श घोटो सिगा, घोटकी जे सदर आगा बिलाल पठान, हफीज कादिर बख्श ऐवान, हजूर बख्श मेहर समेत वॾे अंग में माण्हू शिरकत कई है। प्रोग्राम जो मेहमान खास ऑल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन जे मरकजी सदर सैयद तारिक शाह हो। प्रोग्राम के खिताब कंदे अगवान चयो त असांजी तंज़ीम जो मक़सद है त खानगी इदारनि में पैदा थियल मसला हल करे सघूं, छाकाणि त कोरोना खां पोइ लॉकडाउन सबबि खानगी इदारनि में मसला वधी विया आहिनि। इदारा माली बोरहन जो शिकार थी विया आहिनि, पर हुकूमत कंहिं बि क़िस्म जो को सहकार न कयो है। जॾहिं त ख़बर हूंदे बि खानगी तइलीमी इदारा तइलीम ज़रिए मुल्क जे अणथुक ख़िदमत कई है। अगवान चयो है त असांजो मक़सद है त असीं सभु हिक थी पंहिंजा मसला हल करण सां गॾु पंहिंजा हक़ हासिल करण लाइ जदोजहद कंदासीं त जीअं अॻिते बि शागिर्दनि खे मयारी तइलीम ॾे मुल्क जी ख़िदमत करे सघूं। प्रोग्राम में सैयद तारिक शाह, ऑल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन तालके जी नई चूंडजी आयल उहदेदारनि खे हलफ पिण खणायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।